अस्सलामुअलैकुम। जी तक में तवा सबलेटिव काइंड्स ऑफ सेंटेंस जो पढ़ो हां टे नंबर ते पाण पढ़ंदासीं इंट्रोगेटिव सेंटेंस। इंट्रोगेटिव सेंटेंस अहिड़ा जुमला आहिनि जिनमें असां को सवाल पूछी सघूं था। ये डेफिनेशन में पाण जो सम सेंटेंसेस व्हिच आस्क सम क्वेश्चन। अहिड़ा जुमला जेके के सवाल पुछण जे लाइ जे करे कम अचनि था उनखे पाण इंट्रोगेटिव सेंटेंस चऊं था। हाणे पाण हेठि अचूं था एग्जांपल ते व्हाट इज द टाइम। पाण छा चवंदासीं टाइम घणो थियो आहे या वेयर आर यू गो तव्हां केॾांहुं पिया वञो। ते हिन जा सिंपल जेके तव्हां आंसर ॾींदव क्वेश्चन जा सीधा सवाल हूंदा जीअं व्हाट इज द टाइम 7 o'clock. Yeah. Where are you go? I go to home लिखी छॾियो, स्कूल लिखी छॾियो, तव्हांजी मर्ज़ी। ऐं क्वेश्चन जा आंसर थी विया। हाणे के अहिड़ा असांखे इंट्रोगेटिव सेंटेंस मिलनि था जिनखे असीं उनजो आंसर कहिड़े नमूने ॾींदासीं। उनखे ॿ नमूना हूंदा उनखे रिप्लाई ॾियण जा त आर यू फ्री, छा तव्हां फ्री आहियो। हाणे इहो इनजो पाण सेंटेंस खे पाण कीअं तब्दील कंदासीं इनखे पाण वरी वञी असर्टिव वारे सेंटेंस में वेंदासीं पॉजिटिव में। हाणे पॉजिटिव में असांखे जवाब छा ॾियणो आहे, हा करणी आहे या नेगेटिव में ॾियणो आहे। आर यू फ्री, छा तव्हां फारिग आहियो, त जवाब तव्हां छा ॾींदो यस या नो ॾींदो। यस यस के पाण खणूं था यस आई एम फ्री, हा आऊं फारिग आहियां। क्वेश्चन मार्क पंहिंजो जेको आहे निशानी उहा ख़तम थी वेंदी। हाणे अॻियां पाण अचूं था इज ही योर फ्रेंड, छा ही तव्हांजो दोस्त आहे। हिन में पाण जानकारी में जवाब था ॾियो, नेगेटिव में था करियो त छा ही तव्हांजो दोस्त आहे, तव्हां छा चवंदो नो ही इज not my friend, छा तव्हां चवंदो नो he not my friend, he is not my friend। छा जे करे इज पाण लॻायो त पाण खे ही जे टू बी जा वर्ब आहिनि इज आहे आर आहे वाज वर जेके आहिनि से टू बी जा वर्ब आहिनि जेके टू बी जा वर्ब पाण शुरू में रखूं था जे पाण खे आख़िर में रखणा आहिनि। नो ही इज नॉट माय फ्रेंड, न ही मुंहिंजो दोस्त न आहे। हिकिड़े जुमले खे पाण छा कयो पॉजिटिव कयो ऐं ॿिए जुमले जे जवाब में पाण नेगेटिव आंदो। इन साॻे जुमले खे पाण नेगेटिव का पॉजिटिव पॉजिटिव का नेगेटिव करे सघूं था ऐं इन मां पाण इंट्रोगेटिव सेंटेंस ठाहे सघूं था। हाणे हिन जे वीडियो खे तव्हां लाइक करियो, कमेंट करियो, सब्सक्राइब करियो। हिन जा अॻियां हाली पाण वरी ॿिए काइंड्स जे बारे में तव्हांखे वधीक तफ़सील ॿुधाईंदासीं।